अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि ऐं मुनाफ़िक़नि सां जिहाद कंदो रह, तलवार ऐं ज़बान सां, ऐं उन्हनि ते सख़्ती कर, ऐं उन्हनि जी जाइ नेठि जहन्नम आहे, ऐं इहा मोटण जी ॾाढी बुछड़ी जाइ आहे। इहे मुनाफ़िक़ माण्हू अल्लाह जा कसम खणंदा आहिनि त हुननि रसूल अल्लाह जे ख़िलाफ़ इहा ॻाल्हि न चई आहे, हालांकि यकीनन कुफ्र जो कलमो चयो अथनि, पंहिंजे इस्लाम आणण खां पोइ कुफ्र कयाऊं, ऐं उन्हनि पको इरादो कयो हो त तोखे नुक़सान पहुचाई, पर हू उनखे पहुचाए न सघिया, ऐं उन्हनि रुगो उन जो बदिलो थे वरितो जो अल्लाह ऐं संदसि रसूल उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां गनी यानी शाहूकार कयो हो। पोइ जेकॾहिं हू हाणे बि तौबा कनि त संदनि लाइ भलो आहे, ऐं जेकॾहिं मुंहुं मोड़ींदा त अल्लाह खेनि दुनिया ऐं आख़िरत में दर्दनाक अज़ाब ॾींदो, ऐं उन्हनि लाइ रोई ज़मीन ते न को हिमायती ऐं न कोई मददगार हूंदो। ऐं उन्हनि मां के अहिड़ा बि आहिनि जिन अल्लाह सां अहद यानी अंजाम कयो हो त जेकॾहिं उन पंहिंजे फज़ल सां असांखे नवाज़ो त असीं ज़रूर सदको यानी ख़ैर ख़ैरात ॾींदासीं ऐं ज़रूर नेकी कंदड़नि मां थींदासीं। पोइ जॾहिं अल्लाह खेनि पंहिंजे फज़ल सां अता कयो त उन्हनि उन ई ॾिनल माल जी ख़ैरात करण में बुख़ल कयो यानी कंजूसी कयाऊं, ऐं हक़ खां मुंहुं मोड़ियाऊं, ऐं वाइदे तां फिरी विया। तंहिं करे उन अल्लाह संदनि दिलनि में क़यामत जे ॾींहं ताईं जॾहिं सांस मुलाक़ाती थींदा नफ़ाक़ लॻाए छॾियो, छाकाणि त उन्हनि अल्लाह सां कयल वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई, ऐं उन करे बि जो उहे कूड़ ॻाल्हाईंदा हुआ। छा उहे नथा ॼाणीनि त बेशक अल्लाह संदनि राज़ ऐं ॻुझियूं सलाहूं ॼाणे थो, ऐं यकीनन अल्लाह त सभु ॻुझियूं ॻाल्हियूं यानी गैब चङी तरह ॼाणींदड़ आहे। जेके माण्हू रज़ा ऐं ख़ुशीअ सां सदके ॾींदड़ मोमिननि जे सदके ॾियण ते ताना हणंदा आहिनि, ऐं उन्हनि ते चिथरू पिणु कंदा आहिनि, जिन वटि अल्लाह जी वाट में ॾियण लाइ सवाइ पंहिंजी महिनत ऐं मज़दूरीअ जी कमाईअ खां सवाइ ॿियो कुझु बि न हूंदो आहे। अल्लाह अहिड़नि मस्ख़िरनि कंदड़नि जी मज़ाक उॾाईंदो ऐं उन्हनि लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं उन्हनि लाइ बख़्शिश घुरी या उन्हनि लाइ बख़्शिश न घुरी? जेकॾहिं 70 भेरा बख़्शिश घुरी त बि अल्लाह उन्हनि खे हरगिज़ न बख़्शींदो। इहो हिन सबबु आहे जो हुननि अल्लाह ऐं संदसि रसूल खे न मञियो, ऐं अल्लाह फासिक माण्हुनि यानी नाफ़रमान बदकार मुनकर ऐं बेदीन खे हिदायत न कंदो आहे।